नाज़रीन, चंबड़ में वाटर कोर्स मुसलसिल टुटल हुजण ऐं नए सिरे डिज़ाइनिंग न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां ॿारनि बचनि सूधो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था अशरफ मंगरियो जी हीअ रिपोर्ट। चंबड़ में बुकेरानी सब डिवीजन चाकरशाह के मुंड सुरफरावा नौमेल जा वाटर डिजाइन न थियण खिलाफ एसडीओ आर मेमन कख बजी बीणो न कयो। उन खिलाफ अॼु मुल्क लगारे पंहिंजे नंढनि मासूम गुलनि जहिड़े ॿारनि सां गॾु जेको सो हिन अनोखो जेको एतिराज़ कयो आहे ज़ंजीर सां पंहिंजे पाण खे ॿधी। हिन जो इहो चवणु आहे त पाणी न आहे, इन करे असांजा बच्चा जेके मासूम आहिनि बुखूं काटण ते मजबूर आहिनि ऐं ज़मीनूं जेके बंजर बणिजी चुकियूं आहिनि। इन हवाले सां अचो त उन्हनि खां वधीक पुछो त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। सरफराज़ जा समूरा वाटर कोर्स टुटल आहिनि। चाकर मुंड 9 माइल जा समूरा वाटर कोर्स हुन पैसा वठी टोड़ाए छॾिया आहिनि। जिते वञण जे लाइ तयारु कोन्हे, शाखनि ते हुन गैर कानूनी वाराबंदी शुरू करे ॾिनी आहे जेका असांखे मंज़ूर कोन्हे। असां मुतालबो था करियूं त चाकर मुंड 9 माइल जा वाटर ठाहिया वञनि, सरफराज़ जा वाटर ठाहिया वञनि। छो जो असां वटि जर जो पाणी जेको आहे ज़हरीलो आहे, सनखियो मिलियल आहे। मुंहिंजी पंहिंजी घरवारी खे हेपाटाइटिस सी आहे, मुंहिंजी नौजवान न्याणी खे हेपाटाइटिस सी आहे। जर जो खारो पाणी वापराए तक़रीबन असांजे ॻोठ में 200 खां मथे माण्हुनि खे हेपाटाइटिस सी जो मर्ज़ दाख़िल आहे ऐं उनजा ज़िम्मेवार इरिगेशन वारा ई आहिनि। जेकॾहिं हीअ असांखे पंहिंजो वाह जो पाणी ॾियनि त असां सम्झूं था त इहे बीमारियूं असांखे कोन थियनि। असांजे पाणी विकिणण में हिन जो वॾो हथु आहे। असांजो पाणी खारो आहे, असां पाणी न आहे, असां पाणी न आहे। छो आरफ मेमून दीन मेमून आया आहिनि। महीनो थी वियो आहे, पाणी न हली रहियो आहे ऐं सरफराज़ ऐं 9 माइल जा हुन वाटर टोड़ाया आहिनि रिश्वत वठी। ऐं पाणी पहिरीं ऑफिसर आहे हुननि जाम हरायो, ही कीअं आया आहिनि, जाम रिश्वत वठी वाटर टोड़ाया आहिनि। ऐं मतिलबु 9 माइल सरफराज़ वाटर अंदरि बि कोन था वञनि ऐं चवंदा अमीर मैसेज हाराया त असां हालतानूं कयूं, हाणे कुरनि खे सन में फसाईंदासीं। असांजो मुतालबो आहे त ई वाटर जेके आहिनि 9-10 माइल वारा आहिनि मथे उहे भॻा पिया आहिनि ऐं पुछड़ी में पाणी पहुचे कोन थो। जी नवां ऑफिसर न हलाया आहिनि, हिननि पाणी विकिणी छॾियो आहे। मथे असांखे घुरिजे त असांजो मुतालबो आहे त हिन ऑफिसरनि खे हटाए ऐं मथे जा वाटर जेके भॻा पिया आहिनि उहे ठहिराया। नाज़रीन, जीअं चंबड़ तालुके जे अंदरि पाणी जेको आहे उहो शदीद खोट शिदत इख्तियार करे वियो आहे। इन माल चौपाए माल आहे पखी पखा जेका उञ मरी रहिया आहिनि। हिन वक़्तु पाणी जी जेका चंबड़ तालुके जे अंदरि जेका शदीद खोट आहे, पुछड़ी में पाणी न आहे। हिननि जेको अनोखो एहतिजाज कयो मुल्क लिगारी जो इहो चवणु आहे त मर घड़ी ताईं असां एहतिजाज पंहिंजो जारी रखंदासीं जेसिताईं असांखे पंहिंजो जाइज़ हक़ न ॾिनो वेंदो। कैमरामैन फिदा बलोच सां गॾु मोहम्मद अशरफ मंगरियो, मेरान टीवी, चंबड़।